नाज़रीन प्रोग्राम वस्ती वस्ती वाहण वाहण में आवां जो मेज़बान ग़ुलाम रसूल चांडियो ऐं असां पहुता आहियूं टंडरे अलहयार ज़िले जे ॻोठ फ़क़ीर मोहम्मद बुरफ़त में। फ़क़ीर मोहम्मद बुरफ़त जूं कई कथाऊं आहिनि ऐं कई मसाला आहिनि। अचो त नाज़रीन पाण इन ॻोठ जो जाइज़ो वठूं ऐं हिन ॻोठ जे किरदारनि खे बि ॾिसूं त हितां जा किरदार कहिड़ा कहिड़ा रहिया आहिनि ऐं हिते मसाला कहिड़ा कहिड़ा आहिनि। फ़क़ीर मोहम्मद बुरफ़त ॻोठ टंडरे अलहयार तालके में मौजूदु आहे ऐं नाज़रीन अवां ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे पासे में अम्मा मोरा वेठी आहे। अम्मा मोरा हिन ॻोठ हिन इलाइक़े ऐं सिंध जो हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे जेको जंहिं किरदार जो जेकॾहिं ज़िक्र कजे त उहा अखियुनि मां कख ऐं गंद किचिरो कढंदी आहे ऐं हुनजे हथ में एतिरी शफ़ा आहे जो हिते जेको बि माण्हू ईंदो आहे ऐं जंहिंखे बि अखियुनि में का तकलीफ़ हूंदी आहे त उहो हितां सिहतयाब थी वेंदो आहे। नाज़रीन हीअ अम्मा मोरा कंहिंखां बि पैसा कोन घुरे। जेकॾहिं को पंहिंजी दिलि सां पंहिंजी ख़ुशीअ सां जेकॾहिं को हिनखे पैसा ॾींदो आहे त उहे ज़रूरु वठंदी आहे। अम्मा मोरा जा मसाला बि तमामु घणा आहिनि। हीअ चाहे थी त आऊं जीअं त सालनि खां ॾहाकनि खां ऐं नंढे हूंदे खां वठी इहो इलाजु कंदी थी अचां ऐं मुंहिंजे हथ में शफ़ा आहे तंहिं करे मूंखे हिते का ओताक ठाहे ॾिनी वञे त जीअं आऊं माण्हुनि खे कंहिं अजे हेठि विहारे उन्हनि जो इलाजु कयां। नाज़रीन जॾहिं असां हिन ॻोठ में पहुतासीं त 4-5 मरीज़ त असांजे साम्हूं ई आया ऐं मोकिलनि वारे ॾींहं ते त हिन वटि तमामु वॾी रश हूंदी आहे ऐं माण्हू हिते अखियुनि जो इलाजु कराइण ईंदा आहिनि ऐं हिन वटि ॿी का मेडिकल जी का वॾी का डिग्री कोन्हे का पर हीअ कपह जो हिकु ॿुड़ो उहो पाणीअ में ॿोड़े अखियुनि खे साफ़ु कंदी आहे त माण्हुनि जी नज़र बि चिटी थी पवंदी आहे ऐं माण्हुनि जी अखियुनि में जेका तकलीफ़ हूंदी आहे उहा बि ख़तमु थी वेंदी आहे। नाज़रीन अचो त पाण हिन अम्मा खां पुछूं था त हीअ कॾहिं खां इहो अखियुनि जो इलाजु कंदी थी अचे ऐं हिन ॻोठ में कॾहिं खां रहे थी ऐं हिन जी ज़िंदगी कीअं थी गुज़रे। अम्मा मोरा कहिड़ा हाल अथई? हाल इहे मुंहिंजा हिते पटम खट ते वेठी आहियां वेठल बि आहियां वाणियुनि जे वारे तां वठी तिते पोइ हीउ छोकिरो ॾिठो इन जेॾी छीबू किचिरो कढियो पोइ सईद हो तुंहिंजो कंडो कढियोमि पोइ चई अलाह कंदो हथ में जस हूंदी वटि रश लॻी पई हूंदी बाक़ी घोरा बि कंहिं गना कोन थी जेके ॾींहं ॾिना या तो गंदीअ जो 100 ॾिनूं त वरितो बि न त मूं घुरियो कंहिं वटां कोन्हे। हीअ मुंहिंजे पाड़े जा पुछनि त मूं कॾहिं अवां वटां रुपयो घुरियो बाक़ी हाणे इहा वेठी आहियां हिते हूअ मूं मनहड़ो सोभेर मुंहिंजे ज़मीनदार वीचारे कढाए ॾिनूं त हीअ घर घाटा न हली बि वटनि वेही वियसि राति बि वञी तरसी वियसि अबा पर कोन मूंखे मान कोन ॾिनऊं। ओताकड़ी कूड़ कोन वॾींदसि हू घर पियो चऊं त इहो लोड़ो अंदरि करे इतां सिता बनी करियूं तेतां अबा जेतरी हुंज ॻाल्हि तेतरी किज हो इहे ॻाल्हि पंहिंजो तोखे पाकिस्तान ठहण जो वाणिया चवी हा अबा तॾो का बसि हिते वेठल आहियूं यादि में ख़ुदा सां हेॾा टड़ी वियसि न होशियारु बुख थी वियसि पे त थां ठिकर रखिया हुआ वाणियुनि जा त चऊं इहे लीला में पिया छनि ऐं त ॿुधायूं हाओ लीला में पेछा देगियूं ॾिस थां ठिकर विया त न से लीला में पेछा से बि मूंखे मस यादि आहे। पुट छल हूंदा 2 देगड़ो इहो आहे ॿियो वॾो आहे 4 न्याणियूं आहिनि हो अबा हाणे तुंहिंजी उमिरि जहिड़ो 85 वरनि 90 ताईं आहीं तुंहिंजी पंहिंजी नज़र कीअं आहे? मूं वारी नज़र हिन जी सही आहे हिन जी कुझु घटि आहे। छो घटि थी आहे? घटि कीअं थी हिकिड़ो छोकिरो वियसि ते कख कढण सो हेॾो हिकिड़ो भितरू हो सो खणी हयईं तंहिं ते ॾिसई माल ॾिसां थी धक जे करे हूअं न हिन जी सही आहे। हिन नंढड़ी जो जेको तो मायो कढियो हींअर कख हेॾो सारो कख निकितो हुयो ॾिस न रे हेॾां अच त ॾेखारियांसि हीअ नंढड़ी आहिनि मरीज़ थे सम्झनि सुणनि कोन था हाणे हीअ भाई चए थो त हीअ फुल्लो आहे हाणे हे जेको फुल्लो पियो आहे सो हीअ जेको मथां लॻो पिए न तंहिं ते पियो आहे हाणे हे ॾिस न
हाणे हिन में आहे ॾिस हाँ ॾिस हाणे इहे ईअं पियोसि हूअं अंदरि कोन लॻोसि अंदरि जे हुजे न त पोइ इहा अखि फाटी पवे अमा भला तुंहिंजा पुटड़ा छा कनि पुटु मुंहिंजो हिकिड़ो आहे कमदारीअ में हिन वटि मीर साहब वटि को टुकड़ो आहे बाक़ी ही माल जो गाह करियो वेठो माल शुक्र आहे में जा ढोरनि हो से हिन में शुक्र आहे अलाह जो न बा न को स्कूल न को आहे कुझु बि कोन्हे न आहे सुई गैस न आहे इहो ॾिसां थो त ही गस तां वीचारा ॿुॾी मरी कखियारा अचनि हिन लाइ पुछ मींहं पवनि था पोइ कहिड़े हाल सां बि अचो था ही गस जी बि टुकड़ी कान्हे ठहियल इहे सभु हाल आहिनि मुंहिंजा अब वोट ख़ुदा जो कसम ज़िंदगीअ में मूं इहो हिन खे ॾिनो पी प्यारे पोइ पुट हवा हरू भरू कूड़ जी भरी कान्हे मुंहिंजो घर वारो जेको तुंहिंजो कसम खयल हुओ सो वीचारो 9 महीना झलियो बि इन सतार सॼी ख़बर आहे पर कोन असांजो गौर कोन हिकिड़ो छोकिरो तुंहिंजो बि नालो आयो कोन असांखे रोटी बि कान ॾिनऊं न खे पिता बि ॾिनी आहे न खे कंहिं बि कान ॾिनी आहे न त ज़िंदगीअ मुंहिंजो घर वारो झलियो हो 9 महीना सज़ा खाधाई इन बेनज़ीर लाइ करे पर असां इहे पैसो बि पाण खे कोन मिले माना बेनज़ीर हुजे हा त बेनज़ीर हूंदड़ ॾे बेनज़ीर हुजे त पोइ छा खपे भई बेनज़ीर वीचारी वेई भई मुंहिंजो घर वारो ज़िंदगीअ में कामरेट हो पर असां रुपयो बि न खाधो मुंहिंजे घर वारे ज़मीर वारो माण्हू हो हा बा बेनज़ीर यादि बेनज़ीर गंदे न गंदी मथे तां लाथी न की इज़त वारी बि बा बेनज़ीर तेञा बि असां मानी पे पचाई तंहिं महिल ॿुधोसीं ऐं त ॿुधायां चऊं त सांगड़ कहिड़ो छो नालो आहे पिंडी ते चढ़ी ते पोइ तिते वीचारी धकु लॻो पोइ किन मानी खाधी किन कान खाधी ख़ुदा जो ॾुख मां जे पाण भुटो हो त बि ॾिस ईअं छो पोइ हिन वीचारे जो घर ई वियो तंहिंसां बि अञा बि पैसो ॾिसां थो त घणो ई पियो बेनज़ीर जो मिले ज़रदारी अलाए छो थो करे एॾे पियो पाण लाइ गॾु करे मिल्कतूं ॿुधां पई त के मिलूं पियो ठाराए किथां फुरे पियो भई हे पैसो भई बेनज़ीर जो ज़रदारी वटि वञे त कोन ॾे अंदरि टको बि कोन ॾे पर इहा बेनज़ीर असां वीचारी ॾे पई नंढी माई खे वॾे पियो ई मिले घणो ई बि मिले थो हा अबा अला ॾे अंदरि स्कूल इहो जेको पराड़ हुओ न सो बि पी प्यारे ॾिनो हुओ ऐं त ॿुधायां इहो पराड़ स्कूल सबके ॻोठ में पंहिंजे में हूंदो असांजे पासे कोन्हे हे मस्जिद बि जेका आई आहे पंहिंजे ॻोठ वारे ठाराई आहे टुकड़ी जरवार ॾिनी आहे हनीफ़ हा ॾिनी आहे हिते ॾिनी आहे ख़ुदा करणु बाक़ी ठाराई पंहिंजे ॻोठ के सिर की के अधु हिकिड़ो पाॾड़ो मूं ॾिनो के 10 बोरियूं सीमेंट जूं ॾिनियूं ईअं छी ठही है अम्मा अख में सूर आहे तने हाँ अख में सूर कोने पहिरियां घणो जाम अदा ही ता नंढड़ी के खणी आया हो तमाम घणो परे खां जी साईं सांगड़ का आया थी अच्छा सांगड़ का आया जी हिते पोइ तहां मुतमइन हो इलाज मां जी साईं बिल्कुल साईं 2-3 ॼणनि खे साईं ठीक थी वियो एतिरा कखूं पियान कंडा पियान जाम 2-3 माण्हू ठीक थी विया ने ता अची अच्छा जी हाणे ही जेको हींअर कख निकतो आ जी इहो कख ने तहां डॉक्टर खे ॾेखारियो हुयो जी असां डॉक्टर खे ॾेखारियो उतां कोन थियो फ़ाइदो दवा वरता थी कोन थियो फ़ाइदो हाणे थिया थी एतिरो कख निकतो ला करे थी वेंदो हाँ हाणे नंढड़ी बि चवे थी त सूर जी कोन साईं पहिरीं सूर जाम हो अख खे फुला पइजी वियो अख ख़राब थी वियो ॾिसे पियो कोन सोजरा घटि वरी बि डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारिजो फुले जे लाइ डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारिजो कंडो त निकिरी वियो जी पर फुलो जेको ठही वियो आहे न उन जे लाइ डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारिजो बिल्कुलु ॾेखारींदासीं साईं अमा मोरा जेका अखियुनि जो इलाज कंदी आहे असांजे साम्हूं हिकिड़ी नंढड़ी मरन जी न्याणी हिते पहुती जंहिंखे अख में 2 महीननि खां सख़्तु तकलीफ़ हुई पर असांजे साम्हूं ई हुनजी अखि साफ़ कई त उन मां हिकिड़ो कखु निकितो ऐं हाणे ख़ुदि नंढड़ी बि चवे थी त हाणे मूंखे सूर कोन्हे को जेतोणीकि मेडिकल साइंस तमामु वॾी तरक़ी कई आहे पर नंढड़ियूं जेके शयूं आहिनि
ऐं नंढड़ा नंढड़ा जेके असांजे मेडिकल जा जेके मामला आहिनि उहे असां पाण बि हल करे सघूं था। मिसाल तौरु हिते अखियुनि जो जेको इलाजु थिए थो, दरअसल उहो अखियुनि में किचिरो हुजे थो जेको साफ़ करण सां अखियूं चङी तरह सां ॾिसनि थियूं ऐं अखियुनि खे फ़रहत महसूसु थिए थी। अमा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे यादि करे झुरी पवे थी ऐं चवे थी जेकॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुजे हा, असांजे ॻोठ खे स्कूल मिले हा, असांजे ॻोठ खे गैस मिले हा। नाज़रीन, केॾो वॾो अलमियो आहे त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ऐं शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पार्टी ऐं उन जा मौजूदा सरबराह ऐं उन जो अॻूणो सदर ऐं मोहतरमा जो वर आसिफ़ अली ज़रदारी, जंहिंजूं हिते तमामु टंडे अलहयार में घणियूं ज़मीनूं आहिनि, हिते वॾियूं मिल्कियतूं आहिनि, उहो बुरफ़तनि जे हिन ॻोठ खे अॼु ताईं स्कूल बि न ॾेई सघियो आहे। नाज़रीन, इहो तमामु वॾो सुवालु आहे असांजे वक़्त जे हुकुमराननि जे लाइ ऐं असांजे चीफ मिनिस्टर जे लाइ, जेको सूबे अंदरि तइलीमी एमरजेंसी जा ऐलान त करे थो, पर सिंध जा अहिड़ा सवनि जे तइदाद में ॻोठ आहिनि जिते स्कूल मौजूदु कोन्हे। 200 खां मथे घर मौजूदु आहिनि हिन ॻोठ में, पर हिते को बि स्कूल कोन्हे। हितां जा सवे ॿार तइलीम जे बुनियादी हक़ खां महरूम आहिनि। साईअ खां पोइ हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम में भलीकार ऐं असां पहुता आहियूं ॻोठ सूमरो लगारी में। नाज़रीन, ॻोठ सूमरो लगारी तालके टंडो अलहयार ऐं ज़िले टंडो अलहयार में मौजूदु आहे। नाज़रीन, हीउ ॻोठ बि सिंध जे ॿियनि ॻोठनि वांगुरु आहे। हिन में बि कई मसइला आहिनि। हिते स्कूल में जेको टीचर आहे उहो उर्दू स्पीकिंग आहे ऐं उहो उर्दू ॻाल्हाए थो जंहिंखे सिंधी पढ़णु कोन थी अचे। अलमियो आहे त सिंधी ॻाल्हाईंदड़नि जे ॻोठ में हिकु उर्दू मास्तर जेको सिंधी नथो पढ़ी सघे पाण बि, त उहो ॿारनि खे छा पढ़ाईंदो। ऐं इन खां सवाइ हिन ॻोठ में ड्रेनेज तमामु अहम तरीन मसइलो आहे ऐं ॿिया बि तमामु घणा मसइला आहिनि। अचो त पाण हिन वस्तीअ जो तफ़सीली जाइज़ो वठूं। जी साईं, पंहिंजे ॻोठ जा कहिड़ा मसइला आहिनि? साईं, मसइला तमामु घणा आहिनि। पहिरियों नंबर जेको आहे असांजे ड्रेनेज सिस्टम तमामु नकर आहे, गंदगी लॻी पई आहे ऐं खॾनि में पाणी भरियो पियो आहे। इहे वधीक तव्हांजे साम्हूं हली ॾिसो। अच्छा, तव्हां भला इन सिलसिले में कंहिं सां मिलिया आहियो या को तव्हां घुर कई आहे या छा? सर, मिलूं था, पर हू असां सां मिलण लाइ तयारु कोन्हे। अच्छा, जंहिं टाइम ते इलेक्शन ईंदी पोइ मिलंदा, हींअर मिलण लाइ तयारु कोन्हे। अच्छा, इलेक्शन भेरी पूरे अव्हां न मिलो? सर, हाणे अचनि था त मिलण त खपे, असीं पाण मिलंदा आहियूं। साझा नथा कनि ऐं अव्हां सां नथा मिलनि त अव्हां हुनजी साझा छो? उहो घणी था सोचूं, पर हाणे हुननि को ओतिरी हुननि खे सोच कोन्हे। हुननि खे सोच त इहा अचणी कान्हे। जी जी, मुल्क ठहण खां वठी इहो वोट पंहिंजा बसि असां पाण इलेक्शन हाणे वेझी अचण वारी आहे। हाणे साॻे मशला हिते मेला हूंदा असां वटि, पोइ तव्हां असां वटि आया कोन। असां हींअर असीं वेंदा आहियूं त साहब हीअं त आहे कोन। साहब सुतो? हा, साहब सुतो पियो, इस्लामाबाद वियो, कराची वियो आहे। जी जी जी, मसरूफ़ आहे जी हा। ऐं पंहिंजे साहबनि वटि आहे महिमाननि जो सिलसिलो ऐं निंड जो सिलसिलो कॾहिं ख़तमु थींदो? उहो हाणे इलेक्शन अचण वारी, हाणे ख़तमु थींदो। अच्छा, वोट वठण? जी जी जी, वोट वठण खां पोइ निंड? इलेक्शन में चढ़ण खां पोइ आराम, इलेक्शन वेझी ईंदी पोइ आराम ख़तमु थींदो। ॻोठ जी स्कूल जी छा पोज़ीशन आहे? स्कूल जो सर ॻाल्हि इहा आहे त पहिरीं हिकिड़ो उस्ताद हो जेको रिटायर थियण खां पोइ 3 महीननि वधि खां वधि कोशिशि करण जे बावजूदि हिकिड़ो ई उस्ताद आयो जेको हुनजी लैंग्वेज उर्दू आहे। हाणे असांजा 3-3, 4-4, 5-5 सालनि जा ॿार आहिनि, हुनखे उर्दू कीअं ईंदी? असां वटि उहो ई साॻी मसइलो थियो, आयो असांजे कम जो कोन्ह थियो। पोइ हाणे स्कूल में पढ़ाए पियो? जी हा, उर्दू पढ़ाईंदो? उर्दू पढ़ाईंदो, ॿार पढ़ी कोन था सघनि। पोइ तव्हां इन सिलसिले में भला ईडियो एजुकेशन सर वधि खां वधि मिलिया आहियूं। हा, अञा 2 टे ॾींहं सब्र करियो। सब्र? जी हा, माना अव्हां सब्र कयो, हुननि खे वोट खपनि? हुननि खे वोट खपनि। सही। जी जी। अच्छा, पर न्याणियुनि जो कोई स्कूल आहे? न जी न, गली स्कूल को बि कोन्हे। पोइ न्याणियूं कीअं पढ़नि? बसि के वीचारे वेठियूं आहिनि, को जेको सरंदी वारो आहे प्राइवेट में पढ़ाए थो। प्राइवेट स्कूल? जी, तक़रीबन 60 खां 70 न्याणियूं आहिनि, जेको 5-8 ॿार जेको न्याणियूं उहो स्कूल में पढ़ण वेंदियूं, ॿियो सभु ईअं ई वेठियूं आहिनि। छा माना उहे न्याणियूं तइलीम खां महरूम आहिनि? मजबूरी स्कूल कोन्हे। तव्हांखे मिलियल आहे? जी जी हा, स्वीकेस आहे? जी जी हा। बिजली जी छा सूरत हाल आहे? बिजली बि आहे। ऐं ही पाणी जेको जर जो आहे मिठो आहे या? जी हा, जर जो पाणी माशाल्लाह सुठो आहे। पाणी सुठो? जी जी हा। इन में माना तव्हां ते अलाह साईं महिरबानी? अलाह साईं महिरबानी कई, गवर्नमेंट जेको ने शुक्र अलाह साईं महिरबानी कई। जर मिठो? जी जी हा। नाला अब्दुल जब्बार। अब्दुल जब्बार, ॾे ख़बर भला पंहिंजे ॻोठ जी छा सूरत हाल आहे? सही सूरत हाल ई आहे। पहिरियों त असां वटि मास्तर, सिंधी मास्तर कोन्हे। उर्दू हिकिड़ो आयो, ॿार हुन जी सम्झ में कोन थी अचे ॻाल्हि।
ऐं मास्तर जी ज़रूरत आहे असांखे। अच्छा जी। भला पंहिंजो हिते ड्रेनेज जेको नालियूं हूंदियूं आहिनि पकियूं सही नालियूं आहिनि असांजे पासे में खॾो आहे खॾ पर हुन जो निकाल कोन्हे ॿिए पासे किथे। अच्छा जी हा। भला घटियूं वटियूं पकियूं आहिनि घटियूं वॻियूं कोन्हे पकियूं उहे बि कचियूं उहे बि कचियूं आहिनि। अच्छा ॿार हिते सभु ॻोठ जा पढ़ण वञनि था या की कोन था बि वञनि वञनि था पर अधु कलाक में मोटी अचे असांखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे उर्दू था पढ़ाइनि असांखे सम्झ में कोन थी अचे। भला ॻोठाणनि जो गुज़र सफ़र छा थिए थी साईं उहो बसि मज़ूरी ते मज़दूरी हार जी हार पो कंदा आहिनि मज़ूरी कंदा आहिनि। अच्छा जी। ॻोठ में का बीमारियूं आहिनि छा साईं अलाह पाण ॾे बीमारियूं बि आहिनि। अच्छा बीमारियूं हा पर को देखभाल करण वारो कोन्हे। अच्छा जी। टंडे लहर मां इलाज कराईंदा आहियो या हिते तव्हांखे डिस्पेंसरी मिलियल आहे टंडो लहर मां टंडो लहर में हिते अस्पताल नज़दीक कोन्हे का न का बि सहूलियत कोन्हे। जी नाज़रीन हूअं त हिन ॻोठ खे थोरियूं थकियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि ऐं सुई गैस बि आहे बिजली बि हिन ॻोठ खे मिलियल आहे स्कूल मिलियल आहे पर उन स्कूल जो जेको उस्तादु आहे उहो उर्दू स्पीकिंग आहे ऐं हिते अक्सरियत जेका आहे अक्सरियत छा बल्कि 100 माण्हू सिंधी स्पीकिंग आहिनि तंहिं करे हितां जा ॿार कोन था पढ़ी सघनि। हीअ आहे ड्रेनेज जो जेको नाज़रीन हीअ तव्हां गंद वारो पाणी ॾिसी रहिया आहियो इहो दरअसल हिननि जो निकाल आहे ॻोठ जो सॼो ड्रेनेज हिते दाख़िल थिए थो ऐं हीअ ड्रेनेज जे सिलसिले में गटर जे पाणी जे हवाले सां तमामु घणो परेशान आहिनि ऐं हिननि खे इन शइ जी सख़्तु ज़रूरत आहे। हिन जे नतीजे में हिननि ॻोठ में इलाही सारियूं बीमारियूं पिणु मौजूदु आहिनि। नालो छा थींदो जो न जी साईं अलीमुराद घणो पढ़ियो हुई पढ़ियो 5 बस अॻिते अॻिते पढ़ियो कोन्हे टंडो यार 5 किलोमीटर हाई स्कूल में न पढ़े गरीब आहियूं इसकी गरीब तालीम एॾी महांगी त कोन्हे तालीम महांगी कोन्हे मज़दूरी कयूं था। कहिड़ी मज़दूरी कंदो हुई ट्रैक्टर हलाईंदो पहिरीं हाणे रक्शो हलायां हाणे रक्शो थो हलाई रक्शे मां रोज़ घणा कमाई मिड़ेई 2-250 जी पंहिंजो रक्शो अथई या जी हा 2-250 पंहिंजी इज़त जा रोज़गार कमाईंदो न कंहिंजा हथ त कोन थो टंगी न न छा भला जेकॾहिं पढ़ी हा त पोइ तुंहिंजो कहिड़ो ख़्वाबु हुयो छा थी पढ़िया थी पढ़ी कोन सघीं घणा भाइर आहियो 2 भाइर ॿियो छा कंदो आहे ॿियो मज़दूरी कंदो आहे। अच्छा पीउ आहे न उहो गुज़ारे वियो आहे जी हा छा शादी कई अथई न शादी अञा कान कई अथई न पैसा गॾु कोन कया अथई या शादी आहे न अञा कोन कया आहिनि। जी नाज़रीन ॻोठ सुमरो लगारी टंडोल हयार ज़िले जे तहलके टंडोल हयार में क़ाइमु आहे ऐं हीउ ॻोठ यूनियन काउंसिल कामारो शरीफ़ में मौजूदु आहे। जॾहिं हैदराबाद खां टंडोल हयार क्रॉस करे अॻिते हलिबो त तक़रीबन टंडोल हयार शहर खां 5 किलोमीटर अॻिते ओभर तरफ़ असांखे हीउ ॻोठ मिलंदो। हिन ॻोठ जा जेके घर आहिनि उहे तमामु वॾा आहिनि 150 खां मथे घरनि ते मुश्तमिल हीउ ॻोठ आहे जॾहिं त हिन जी आबादी 1500 खां 2000 जे विच में आहे। नाज़रीन हीउ ॻोठ जो प्राइमरी स्कूल आहे जंहिंजो बोर्ड हींअर पुराणो थी चुकियो आहे। अॻु में ही ॻोठ यूसी पाक संघार में मौजूदु हूंदो हो पर हाणे हीउ यूसी कामारो शरीफ़ में शामिलु थियलु आहे। हीउ ॻोठ ज़िंदगी जी केतिरनि ई बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे ऐं हिन ॻोठ में ड्रेनेज जो जेको निज़ाम आहे उहो तरहम बरहम आहे। ॻोठाणनि ॿुधायो आहे त हितां जे माण्हुनि जो जेको जियापो आहे ऐं गुज़र सफ़र जा जेके ज़रिया आहिनि उहे चौपायो माल आहे मज़दूरी आहे हारपो आहे ऐं के थोरियूं थकियूं को हिकु अधु माण्हू खे का नौकिरी आहे न त हिते बेरोज़गारी तमामु घणी आहे ऐं हिते बीमारियूं बि अनेक क़िस्म जूं आहिनि। कारी साई हिते घर ॾेई छॾिया आहिनि मलेरिया टीबी ऐं बुख़ार अक्सर हिते रहे थो छाकाणि त ड्रेनेज जो निज़ाम हिते धरम भरम हुजण जे करे हिते मच्छर तमामु घणा थियनि था। नालो छा अथई अकबर अली गुट गोपान मैनपुरी जी दादा कैंसर कंदई अला पना ॾींदो बाबा आदत थी वई आहे छा कयूं आदत छॾ आदत तूं माण्हू छॾींदो हा बस छॾियूं पिया हा भला तूं छा कंदो हुई लैंडलॉर्ड आहियूं हां लैंडलॉर्ड आहियूं लैंडलॉर्ड आहियूं जी माना ज़मीनदार आहियूं घणी ज़मीन अथई बैदी के रसवाला 6 एकड़ आहे हां 6 एकड़ 6 एकड़ जी अच्छा भला अंग्रेजी घणी पढ़ियल आहीं एमए फाइनल जी जी एमए फाइनल माना प्रीवियस कान कई अन्या नो प्रीवियस कोन बीए त कई थई न बीए कई सी अच्छा बीए खां पोइ एमए थी एमए छा में कई थई आर्ट्स प्राइवेट में रेगुलर में अच्छा आर्ट्स प्राइवेट ऐं रेगुलर जी इन में एमए कई थई सब्जेक्ट कहिड़े में एमए कई थई सोशियोलॉजी में सोशियोलॉजी स्पेल अचे थी जी हा ॿुधा SPICIAIN मारे छड़ी बस तो तबाही करे छड़ी छा कयूं पाकिस्तान लॻो पिया जी जी जंहिंमें सोशियोलॉजी स्पेल कान थी भला नौकिरी का आहे नौकरी कोन्हे नौकिरी छो कान्हे बस शौक़ु कोन्हे
अच्छा जी, लैंडलॉर्ड ऐं उनजे करे पंहिंजो गुज़ारो आहे पंजवनी मां। हा 6 निकिरनि ते जेको आहे गुज़ारो आहे उनजे करे पाण खे नौकिरी वोकिरी करणी जी, कान्हे का। ॿाहिरि घणा आहियो? 2 आहियूं। ॿियो छा कंदो आहे? उन जी बनी आहे। उनजी अलॻि बनी आहे या जी। इन 6 निकिरनि में? अलॻि आहे उन जी। अच्छा ॻोठ में भला कहिड़ा मसइला आहिनि? ॻोठ में साईं असांखे मेन मसइलो घटियनि जो आहे, ड्रेनेज सिस्टम जो आहे, स्कूल जो वॾी तबाही आहे, मास्तर कोन्हे ऐं ॿार असांजा वीचारा रुलनि पिया। जेके ख़ुशहाल माण्हू उन्हनि जे शहर में वञनि था, बाक़ी जेके ग़रीब ॿार आहिनि उहे परेशान आहिनि। अच्छा जी मास्तर हिते हुयो त सही? बसि हिकिड़ो आहे उहो के थोरे अतिके सां भारो छॾांदो आहे, उहा आरती आहे। पोइ हाणे 2 मास्तरनि जी ज़रूरत आहे, हिकिड़ो पूरो कोन थो पवे। जी ॿार वीचारा प्राइवेट स्कूल में पढ़ण जे लाइ मजबूर थी विया आहिनि। अच्छा नियाणियुनि जो स्कूल आहे? नियाणियुनि जो कोन्हे। नियाणियुनि जो बि स्कूल न गर्ल्स स्कूल कोन्हे। पोइ नियाणियूं किथे पढ़नि? नियाणू बसि पोइ प्राइवेट स्कूल आहिनि हुते शहर में तक़रीबन जेके फर्द करियो 40-50 नियाणियूं आहिनि त उहे उन जॻह ते 10 नियाणियूं वेंदियूं आहिनि शहर ऐं ॿियूं विच में घर वेझनि। कहिड़े क्लास में थो पढ़ी? 4थे क्लास में। 4थे हिन ॻोठ में पढ़ंदो? जी न हा पढ़ंदो पर हाणे शहर में थो पढ़ी छा? न साईं हिते हिते उस्ताद त उर्दू में पढ़ाईंदो आहे? उर्दू में हाणे सिंधी में पढ़ाए थो कुझु। सिंधी में कुझु कुझु थो पढ़ाए? हा भला 4थे दर्जे में तोखे कहिड़ा खोड़ा केसिताईं था पढ़ाइनि? माना 8-10 ते पढ़िया। 8-10 ते पढ़ियल आहीं? 5 ऐं 3 घणा थिया? 5 ऐं 8। अच्छा 8 ऐं 3? 8 ऐं 3 11। तूं त होशियारु आहीं ॾाढो ज़बरदस्त। वॾो थी छा थींदे? वॾो थी को हा उस्ताद थींदे या छा कंदे? हाफ़िज़ थींदा। ऑफिसर थींदे? हाफ़िज़ वरी थींदे? जी पढ़ी पे प्राइमरी स्कूल में थींदे वरी हाफ़िज़ भला इहो छो? इहो हिते कोन पियो पढ़ा, हाणे मदरसे में पढ़ा। अच्छा मदरसे में बि? हा ही स्कूल छॾे वियो आहीं? हा हिते साईं आहे कोन। अच्छा उस्ताद कोन्हे को? जी पहिरीं मदरसे में पियो पढ़ी? हा। अच्छा मदरसे में पढ़ण सां नौकिरी त का बि कोन मिलंदी आहे? नौकिरी न आहे पोइ। हा पोइ मानी कीअं खाईंदे? मानी हाणे अलाह ॾींदो। हा अलाह ॾींदो। जी नाज़रीन ही स्कूल जी मां हालत ॾिसी रहिया आहियो। ही साले अॻु ही ठहियो स्कूल, पर हिन जी कंहिं बि तरह जी का रिपेयरिंग न थी। उनजे करे ही हाणे आस्ते आस्ते भॼी भुरी रहियो आहे। हिन स्कूल खे को बि टॉयलेट कोन्हे को, ऐं हिन जी एरिया बि तमामु नंढड़ी आहे। ॻोठ तमामु वॾो आहे ऐं लातइदाद ॿार तइलीम जे ज़ेवर खां महरूम रहिजी था वञनि, हिकिड़ा गुरबत जे करे त ॿिया वरी स्कूल जी सहूलियत न हुजण जे करे। हाणे हीउ स्कूल आहे जंहिंमें वधि में वधि 50-60 ॿार हिते 2 कमरनि में थी सघनि था, पर जीअं त हिते वॾी बिल्डिंग कोन्हे का, उनजे करे हितां जा माण्हू जेके सरहंदी वारा आहिनि से त प्राइवेट तौरु पंहिंजा ॿार पढ़ाइनि था, पर जेके ग़रीब आहिनि से पंहिंजे औलाद खे नथा पढ़ाए सघनि। हीउ इज़ाफ़ी कमिरो हुननि ठाहियो आहे, पर जीअं त ॿार तमामु घणा आहिनि तंहिं करे हीउ 2 कमरा बि हिन ॻोठ जे ॿारनि जे लाइ काफ़ी न आहिनि। ऐं हिन ॻोठ में नाज़रीन जेका अहम कर्बनाक ॻाल्हि आहे त वॾी आबादी हुअण जे बावजूदि हिन ॻोठ में नियाणियुनि जे लाइ को बि प्राइमरी स्कूल कोन्हे को। नतीजे में हितां जूं हिन ॻोठ जूं लातइदाद नियाणियूं तइलीम जे ज़ेवर खां महरूम आहिनि, ऐं नियाणियूं जिन खे तइलीम मिलणु खपे उहे तइलीम न पियूं हासिलु करे सघनि। ऐं नाज़रीन हीउ तव्हां ॾिसी रहिया आहियो हिन स्कूल जी हालत इहा आहे त हुनजो अंधो मंडो जेको भॻल टुटल फर्नीचर आहे उन ते बि मिटी ऐं दज़ चढ़ियल आहे। तूं बाबा कहिड़े क्लास में थो पढ़ी? 2 में। 2 में तूं पढ़ी? कहिड़े स्कूल में? हिन में। हाँ तोखे छा तूं छा पढ़ंदो आहीं भला? अलिफ अख बे बदक ॿुधाए। अलिफ अख बे बदक बे बुक बे बित ते तारो ते ठेलो ते टुपी ते टूंट से सवा पे पग। थोड़ी ब्रेक करे। 3 और 4 घणा थिया? 3 और 4 7। 7 शाबाश, तूं ज़बरदस्त क़िस्म माने तूं होशियार आहीं। बहुत तूं ॿुधाए कहिड़े क्लास में तो पढ़ी? 2 में। अच्छा 2 में तो पढ़ी? तूं भला अलिफ अख ॿुधाए। अलिफ अख बे बदक बे बुक बे बित ते तारो। फर्स्ट क्लास होशियार है। वॾो थी छा थींदे? फौज में वेंदे? जिंदाबाद जिंदाबाद, ज़बरदस्त। माना तूं फौज में वेंदे। तबियत कीअं मां? असांजी तबियत कहिड़ी हूंदी अमां बाबा? असीं त हाणे पोरियो करे खायूं था। हा मुड़ुसु मरी वियो ऐं को कमाइण वारो कोन्हे, को ॾियण वारो कोन्हे। असांखे त सरकार कुझु ई कोन ॾिनो आहे। कुझु रली पई सिबा त ॿिए संदी पई सिबा, आख़िर बचनि जो त पेट पारां न। हा सही ॻाल्हि आहे। बचनि हिकिड़ी खपाईंदी आहीं रली ॼाण इहे असांखे 1500 मिलंदा, ॿियो हाणे केतिरो मिलंदो? अच्छा महिनत हिन ते तमामु घणी आहे। हा पोइ टुकजी आहे न, पोइ छा करूं? ग़रीब माण्हू नथो पेट ऐं गुज़रान हले, पोइ इहा ई रली मां त नथो। 2 पुट आहिनि, हिकिड़ी नियाणी आहे।
अच्छा पुटड़ा हुए भला वॾड़ा छा आहिनि पढ़नि था या कमाइनि पढ़ाई जो मुंह में हुजे आ पोच त पढ़ाया हा पोच कान हुई न को सरकार मूंखे ॾिनू जो सरकार ॾे हा त पढ़ाया हा ऐं पोइ जो कयमि ऐं पेट पारियमि हाणे छा था कनि उहे पुट तुंहिंजा पुट वीचारा तारीख़ूं कमाइनि कोडरूं आणनि ॿियो छा कंदा अच्छा मज़ूरी घणी थी मिलेनि मज़ूरी इहो 200 250 केॾीमहिल 1.5 पोइ 250 ते या 200 ते मां केतिरो गुज़र सफ़र थिए बसि अधु ढो अधु बुख ॿियो को सरकार त असांजो को असांखे कुझु ई कोन सरकार ॾिनो आहे रुपयो हिकिड़ो थिए कोन ॾिनई आहे मुंहिंजे मुड़ुस खे वक़्तु थियो आहे मरी वियो आहे 20 साल थिया आहिनि 20-30 साल थिया आहिनि मुंहिंजो 6 महीननि जो छोकिरो हो मूं बुख मरी पेट पारियो अथमि औलाद जो ई पेट पारियो अथमि पंहिंजो ई पारियो अथमि वोट वठंदा अथई वोट मूं ॾिना आहिनि पोइ हुननि छा ॾिनो आहे वोट में वोट में मूंखे कुझु ई कोन ॾिनो आहे का शइ कान ॾिनो आहे वोट में सदाईं वोट वठंदा आहिनि हा वोट वठंदा आहिनि असांखे का रुपयो हिकिड़ो सरकार जे घर मां कोन असांखे मिलियो आहे पुट खे नौकिरी बि कान मिली न न अदा नालो छा आहे अरा नालो वसू है वसू के कहिड़ी ज़ात थई मेघवाड़ आहियां मेघवाड़ जी हा हिन ॻोठ में रही जी जी अच्छा मतलब ॻोठ में कहिड़ा मसइला आहिनि को तोखे को आहे गुज़र सफ़र आहे गुज़र सफ़र गरीब माण्हू कार बार लाइ आया आहियूं गाॾियूं आहियूं ख़र्च कया आहियूं पीउ माइट गुज़ारे हज़ार नंढड़ा हुआसीं त कार ठहनि नथा शनाख्ती कार्ड नथो न चारई भाउ आहियूं शादीशुदा आहियूं ॾाढो कार ख़र्च करे करे गरीब माण्हू बीहे भाइरनि जा को नथा थियनि चवनि पोइ हिते गाॾियूं आहियूं त ख़र्च कयोसीं कोन मिलिया आसरो भर न पोइ हुनजो सबबु कहिड़ो था ॿुधाइनि पर सबबु ठहनि नथा पियो हाणे छा आसरो ठलो अच्छा चवंदा ॾेई वेंदासीं हा ॾेई ईंदासीं भली इहा ॻाल्हि आहे हेॾी सारी हींअर 40 सालनि खां मथे उमिरि मथे कोन मिलियो न उहा असां ॾोड़िया आहियूं ख़र्च कयो आहे अच्छा तव्हांजे घर वारनि खे भला कंहिंजो बि कोन ठहियो आहे भाउ 4 ॿार आहिनि मुंहिंजा 4 भाइर आहिनि हा 4 भाउ आहियूं 4 ॿार आहिनि तॾहिं बि कोन ठहियो कंहिंजो बि कोन ठहियो आहे अच्छा हुनजा बे फार्म कोन ठहिया कोन ठाहिनि अच्छा मज़दूरी कमायूं खायूं पोइ ग़रीब माण्हू घणी ॾोड़िया आहियूं ॿियो अच्छा मज़दूरी कंदा आहियो जी हा बनी खाईंदा आहियो हा बनी रसनि जी आहे भाउ काहिरो हिकिड़ो अच्छा कहिड़ो फसल कणक बणक जी सब्जी आहे कणक ऐं बकर वग़ैरह हा जी 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 नाज़रीन टंडे अलायार खां मीरपुर ख़ासि वारे रोड ते 5 किलोमीटर जे मुफ़ासिले ते ॻोठ सूमरो लगारी जा मसइला अवां ते पहुता हिन ॻोठ जा जेके मसइला अहम तरीन मसइला आहिनि उहे इहे आहिनि त हिन ॻोठ में नियाणियुनि जो स्कूल कोन्हे को ऐं हिते वॾे तइदाद में वॾी आबादी वारो ॻोठ आहे 150 खां मथे घर आहिनि ऐं 1500 खां 2000 जे विच में हिन ॻोठ जी आबादी आहे ज़ाहिर आहे हिते 200-300 नियाणियूं हूंदियूं जिन खे तालीम जी ज़रूरत हूंदी पर हिते नियाणियुनि जो स्कूल कोन्हे को हीअ ॻोठ वारा बि वोट ॾींदा आहिनि पर हिननि खे स्कूल त परे जी ॻाल्हि रही पर घटियूं पकियूं करे न आहिनि ॾिनियूं वयूं ऐं ड्रेनेज जो हिते तमामु वॾो मसइलो आहे ऐं गटरनि जो पाणी जॾहिं उथली थो पवे त हिते तमामु वॾियूं बीमारियूं जनम वठनि थियूं नाज़रीन हिन ॻोठ जा मसइला ऐं जंहिं तकलीफ़ूं अवां ताईं पहुतियूं ऐं अवां खां मोकिलायां थो ईंदड़ प्रोग्राम में वरी पाण कंहिं ॿी वस्ती कंहिं वाहण कंहिं ॻोठ वेढ़े ऐं कंहिं पाड़े में पाण मिलंदासीं तेसिताईं साथ सलामत सिंध सलामत।